फेसगंज पकाचांग में सोल्जर बोर्ड के डायरेक्टर जनरल मेजर मोहम्मद अजीम पकाचांग सोल्जर बोर्ड के ब्रांच ते पहुंची करे शहीद थियल फौजी जवाननि जी बेवाहुनि ऐं रिटायर्ड फौजी जवाननि जा मसला ॿुधी हल कया। उन मौके ते शहीद फौजियुनि जी बेवाहनि रिटायर्ड फौजी मुलाज़िमनि मेजर मोहम्मद अजीम खां मुतालबो कयो त असांखे तालके फेसगंज जे हेडक्वार्टर वारे शहर पकाचांग में फौजी फाउंडेशन हॉस्पिटल ऐं आर्मी जे तरफ़ां स्कूल ॾिनो वञे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त सोल्जर बोर्ड जी ऑफिस ठडी मीरवा ट्रांसफर कई पई वञे, जंहिं ते रिटायर्ड फौजी मुलाज़िमनि एतिराज़ वारींदे चयो त हिते फेसगंज तालके में 40,000 रिटायर्ड फौजी आहिनि ऐं 500 बेवा आहिनि ऐं 40 ख़ानदान शहीदनि जा बि आहिनि, जिन जो चवणु हुयो त सोल्जर बोर्ड जी ऑफिस खे फेसगंज में हुजणु खपे। ॿी सूरत में एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। उन मौके ते एसएम मोहम्मद हुसैन लाशारी, फौजी रुस्तम चांग, फौजी कुर्बान राजपर, फौजी ज़ाहिद हुसैन शर, रिटायर्ड मेजर मोहम्मद अजीम सां मुलाकात करे शहीद फौजी जवाननि ऐं बेवाहनि जा मसइला ॿुधा ऐं पिण ब्रीफिंग ॾिनी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।